नाज़िन सिंध धरती हमेशा मोहब्बत कंदड़ ऐं मारूड़नि जो देस रही आहे। सिंध में बकरियुनि जो शौक़ बि उरूज ते रहियो आहे। बकरियुनि जे शौक़ ऐं ख़फ्त खे सिंधड़ी शहर जे खाॿे पासे में क़ाइम ॻोठ हाजी ॾहरो ख़ान मरीअ जे ॻोठाणनि अली ग़ुलाम मरी ऐं नूर मोहम्मद मरी अॼु बि ज़िंदा रखियो पिया अचनि। बकरियुनि जे हार सिंगार ऐं खाधे पीते ते रोज़ानो हज़ारे रुपया ख़र्च करे छॾनि था। हुकूमत तोड़े लाइव स्टॉक खाते इन शौक़ खे हथी वठण लाइ का बि सार न लथी आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे शाहजहान शहर। सिंध धरती हमेशा मोहब्बत कंदड़ ऐं मारूड़नि जो देस रहियो आहे। सिंध में चौपाए माल जो शौक़ बि हमेशा उरूज ते रहियो आहे। उन शौक़ ऐं इश्क खे सिंधड़ी लॻ ॻोठ हाजी ॾहरू ख़ान मरी में बकरियुनि जा शौक़ीन अली ग़ुलाम मरी ऐं नूर मोहम्मद मरी पंहिंजे हिन शौक़ ऐं इश्क खे ज़िंदा रखियो अचनि था। बकरियुनि जो ख़फ्त ऐं शौक़ रखंदड़ ही बकरियुनि जा शौक़ीन बकरियुनि जे हार सिंगार ऐं उन्हनि जे खाधे पीते ते बि हज़ारे रुपया ख़र्च कनि था ऐं सिंध में लॻंदड़ सक़ाफ़ती मेलनि ऐं नुमाइश में बि शिरकत कनि था। बकरियुनि जा शौक़ीन हिन शौक़ खे इबादत बि सम्झंदा आहिनि। उन मौक़े ते बकरियुनि जे शौक़ीन अली ग़ुलाम मरी, नूर मोहम्मद मरी ऐं भाॻियनि ग़ुलाम करीम शर ऐं जानिम मरी आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडींदे चयो त ही बकरियूं हिकिड़े नयाब नसुल जूं आहिनि। ही इन में इश्क जो को मुल्ह कोन्हे, हिन जी क़ीमत का कोन्हे ऐं ही अणलभ शइ आहे। हिन सिंधुड़ी वारे इलाइक़े में ही बकरियूं आहिनि, ॿिए पासे ही घटि आहिनि। हर शइ ॾींदा आहियूं, अन्न ॾींदा आहियूं, पलड़ो ॾींदा आहियूं, गाह ॾींदा आहियूं, भूसो ॾींदा आहियूं, हर शइ ॾींदा आहियूं। सरकार जी तरफ़ां असांखे का बि शइ नथो मिले। ॿकराड़ा माल वारा या सुई वग़ैरह थियो, टुका थियो, उहो असांखे सरकार जी तरफ़ां का बि कोन थो मिले। इहो असांजो संदो दिली शौक़ु आहे। असां पंहिंजे कंदे पिया अचूं, अबनि ॾाॾनि खां वठी को असां पंहिंजो माना शौक़ु कंदे पिया अचूं। शौक़ु था कयूं, असांजो दिली शौक़ु आहे। हीअ असांजो रोज़ी आहे, रज़िक आहे, असांजो ॿनी, असांजो वास्तो, असांजो मिल्कत, असांजो ॾाढ, असांजो ख़र्चु सभु इहो ई आहे। असांजो ज़ाती शौक़ु आहे। सरकार वीचारी असांखे छा ॾींदी? सरकार अञा असां ते टैक्स रखी असांखां वठंदो, असांखे सरकार छा ॾींदो जो असां सरकार? हीअ असांजो ज़ाती शौक़ु आहे। इलाही महिनतूं आहिनि। हींअर बि ॾिसो पिया हीअ अन्न केॾो महांगो आहे। गवर्नमेंट जी महिरबानी आहे, 4200 रुपया ॿाहिरि पेढियुनि वारा वठनि पिया। असां पोइ बि पंहिंजे रज़िक खे पिया चाढ़ियूं। असांजो शौक़ु आहे। बरसाति खां, मींहं खां, फुड़ी खां बचाए हिननि खे निपाए हिननि ते शौक़ु था कयूं। असांजो शौक़ु आहे। असांजा दोस्त महिमान परे परे जा अचनि था। बकरियुनि खे अन्न चारींदा आहियूं, पलड़ो चारींदा आहियूं। असांजो दिली शौक़ु आहे। पंहिंजनि खे चारियूं था, महिनत था करियूं। ही बकरियूं आहिनि 30 दाणा आहिनि हिते जेके मैले जूं आहिनि, बाक़ी हूअं त माशाअल्लाह गंज आहिनि। ख़र्च जो को अंदाज़ो ई न आहे। पंहिंजो पलड़ो ॾींदा आहियूं, अन्न ॾींदा आहियूं, गाह वग़ैरह भूसो इहो ॾींदा आहियूं जेको दिलि जो शौक़ु आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त लाइव स्टॉक खाते खे घुर्जे त सिंध में अहिड़नि शौक़ीननि ऐं उन्हनि जे ख़फ्त खे हथी वठाए ॾिनी वञे त जीअं ईंदड़ नस्ल बि चौपाए माल जी परवरिश ऐं शौक़ खे ज़िंदा रखी सघे। कैमरामैन शाहज़मान सां गॾु शाहजहान शर, आवाज़ टीवी न्यूज़, सिंधड़ी।